कुछ वक्त अॻु नज़र घटि थियण वॾी उमिरि जे माण्हुनि जो ई मसइलो सम्झियो वेंदो हो, पर अॼुकल्ह नौजवान तोड़े नंढा ॿार बि इन मर्ज़ में मुब्तला थी वञनि था। रुगो एहतियात बि कजे त नज़र घटि थियण जे मसइले खां बची सघिजे थो। अॼु असां अव्हां खे कुझु अहिड़ियूं आदतूं ॿुधाईंदासीं जेके जवानीअ तोड़े नंढी उमिरि में बि नज़र घटि थियण जो सबबु बणजनि थियूं। जेकॾहिं तव्हां खे सुम्ही किताब पढ़ण जी आदत आहे त इहो तव्हांजी नज़र घटि करण जो वॾो सबबु बणिबो, छो त सुम्ही किताब पढ़ण जे करे अखियुनि खे लफ़्ज़ सुञाणण लाइ घणी महिनत करणी पवे थी, जंहिंसां अखियुनि में सूर, थकावट ऐं हलंदे हलंदे नज़र ख़तम थियण जो मसइलो पेश अचे थो। इन लाइ सुम्ही किताब पढ़ण वारी आदत खां पासो करणु घुर्जे। अॼुकल्ह मोबाइल फोन जो इस्तेमाल बि हर माण्हूअ लाइ मजबूरी बणिजी वियो आहे। इन सां गॾु साइंसी तहक़ीक़ मूजिबि 50% खां मथे माण्हू सोशल मीडिया जे इस्तेमाल जा आदी बणिजी विया आहिनि, जेके ज़रूरत जे बिना बि सोशल मीडिया जो इस्तेमाल रोज़ानी जे बुनियादनि ते ज़रूर कनि था। ख़ासि करे राति जे वक़्तु मोबाइल जो इस्तेमाल तव्हांजे दिमाग़ ऐं अखियुनि जी रोशनीअ लाइ तबाहीअ जो सबबु बणिबो आहे। इन सां गॾु घर तोड़े ऑफिसुनि में घणी देर ताईं कंप्यूटर जो इस्तेमाल बि अखियुनि जी रोशनीअ खे ख़तम करे थो। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त कंहिं बि स्क्रीन खे घूरे ॾिसण सां अखियुनि जी रोशनी कमज़ोर थियण जा इम्कान वधीक हूंदा आहिनि ऐं इहो अमल तकिड़े अंधे थियण जो सबबु बणिबो आहे। चयो वेंदो आहे त अखियूं पाणीअ सां मुहबत कंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे त सेहतमंद अखियुनि जे लाइ पाणी इंतिहाई ज़रूरी आहे। जॾहिं तव्हां पाणी घटि पीअंदा आहियो त जिस्म डिहाइड्रेट थींदो आहे ऐं सभ खां वधीक अखियूं मुतासिर थियनि थियूं। हिकु तहक़ीक़ मां साबित थियो आहे त पाणी अखियुनि खे ॻोढ़नि ज़रिए घिमाए रखंदो आहे। ॻोढ़नि जी खुश्की अखियुनि जी नज़र घटि थियण जी शुरूआत हूंदी आहे। उन खां सवाइ सिज जी रोशनी खां बचण, गाॾियुनि जे धुएं ऐं हवाई गदिलाण खां बचण लाइ का बि ऐनक पहिरे अखियुनि खे महफ़ूज़ न करण जी आदत बि अखियुनि जी कमज़ोरी ऐं नज़र घटि थियण जो सबबु बणिबी आहे। उन करे ख़ासि करे मोटर साइकिल हलाइण दौरान ऐनक जो इस्तेमाल ज़रूर कयो वञे त अखियुनि जी नज़र कमज़ोर थियण खां बचाए सघिजे थी।